अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। असांजी सिंधी टेलीफिल्म जी डायरेक्शन में हिकिड़ो नाव आहे गुलशन चने जो, जंहिं इलाही फिल्मूं ठाहियूं आहिनि, टेलीफिल्मूं जेके तमामु मक़बूल वयूं आहिनि। उहो हिकिड़ी ॿी फिल्म तयारु करण जे मूड में आहे, जेको तयारी करे पियो। जल्दी हुनजी रिकॉर्डिंग थींदी सखर ऐं रोड़ी जी मुख़्तलिफ़ लोकेशन्स ते। हिन फिल्म जो प्रोड्यूसर आहे मोहम्मद कासिम अबड़ो, जेको इंतिहाई शौक़ सां हिन फिल्म में कोशिशि कई अथई त तमामु सुठी कास्ट मूंसां गॾु तमामु सिंध जा नाले वारा अदाकार निसार शाह, बिलावल खोखर, शबीना चन्ना, काफ़ी आर्टिस्ट जेके आहिनि हिन फिल्म में कमु कंदा। हिन फिल्म जी कहाणी ॾाढी भली आहे, बहितरीनु कहाणी आहे। गुलशन चने जी डायरेक्शन में हीअ फिल्म जल्द रिकॉर्ड थींदी। जेकॾहिं तव्हांखे हिन फिल्म में कमु करण जो शौक़ु आहे त कासिम अबड़े सां या गुलशन चने साहब सां, जेके नंबर हिन स्क्रीन ते अचनि था, उन्हनि सां राब्तो कयो ऐं तव्हां हिन फिल्म जो हिसो बणिजी सघो। थैंक यू।